नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ते से तव्हांखे कंडियारी खां ख़बर ॾींदा आहियूं त ॻोठ काज़ी शाख स्टाफ मेघवाड़ पाड़े में 65 सालनि जे ज़हनी मरीज़ बींजो ज़री दवा पी पंहिंजी ज़िंदगी जो ॾीओ उजाए छॾियो। फोती जे भाइटे खानचंद वल्द कीमो ॿुधायो त अखियुनि जो मर्ज़ ऐं दम जो मर्ज़ पिणु हो। बीमारियुनि खां पोइ ही डिप्रेशन में रहंदो हो। दिमाग़ी तवाज़ुन नॉर्मल न हो। सुबुह ज़हरीली दवा पी छॾियईं। असांखे ख़बर पई कंडियारो रूरल हेल्थ सेंटर खणाए आयासीं, जिथे मैदो वाश कयो आहे। डॉक्टरनि पारां पोइ मीरपुर ख़ासि खणाए पे वियासीं, पर उते दम परवाज़ करे वियो। पुटु कराची में गारमेंट्स में पूरो कंदा आहिनि। हिनखे 4 पुट 3 न्याणियूं आहिनि, जेके न्याणियुनि समेत सभु शादीशुदा आहिनि। पुटनि में पदमो, राणो, भलूमल, फ़कीरो, मेघवाड़ आहे। इन्हनि खे इतला कयो अथनि, जेके पहुचण बाद तदफ़ीन कंदासीं। असां पोस्टमार्टम वग़ैरह नथा करणु चाहियूं। दिमाग़ी तवाज़ुन ठीकु न हुअण ऐं बीमारी खां तंग अची फसल वारी ज़हरीली दवा पी पंहिंजी ज़िंदगी जो ॾीओ उजाए छॾियो अथसि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।